ब्रेकिंग न्यूज़ हमारे शेयर कर रहे हैं। इस्लामाबाद में गुरबत जे खात्मे ऐं समाजी तहफ़ुज़ वारी स्टैंडिंग कमेटी जो इजलास में PPM ने आसफ़ा भुट्टो ज़रदारी शिरकत कई है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी मुल्क में गुरबत जे खात्मे ऐं समाजी तहफ़ुज़ बाबत तजवीज़ूं ॾिनियूं। ग़ुलाम अली टालपुर गुरबत जे खात्मे ऐं समाजी तहफ़ुज़ वारी कमेटी जो चेयरमैन चूंडिजी वियो। अहम ख़बर हमारे शेयर कर रहे हैं। इस्लामाबाद में गुरबत जे खात्मे ऐं समाजी तहफ़ुज़ वारी स्टैंडिंग कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में PPM ने आसफ़ा भुट्टो ज़रदारी शिरकत कई है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी मुल्क में गुरबत जे खात्मे ऐं समाजी तहफ़ुज़ बाबत तजवीज़ूं ॾिनियूं। ग़ुलाम अली टालपुर गुरबत जे खात्मे ऐं समाजी तहफ़ुज़ वारी कमेटी जो चेयरपर्सन चूंडिजी वियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। इस्लामाबाद में गुरबत जे खात्मे समाजी तहफ़ुज़ वारी स्टैंडिंग कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में PPM ने आसफ़ा भुट्टो ज़रदारी शिरकत कई है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी मुल्क में गुरबत जे खात्मे समाजी तहफ़ुज़ बाबत तजवीज़ूं ॾिनियूं। ग़ुलाम अली टालपुर गुरबत जे खात्मे ऐं समाजी तहफ़ुज़ वारी कमेटी जो चेयरमैन चूंडिजी वियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। इस्लामाबाद में गुरबत जे खात्मे ऐं समाजी तहफ़ुज़ वारी स्टैंडिंग कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में PPM ने आसफ़ा भुट्टो ज़रदारी शिरकत कई है। आसफ़ा भुट्टो ज़रदारी मुल्क में गुरबत जे खात्मे ऐं समाजी तहफ़ुज़ बाबत तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि।